उन जी जीअं वणे तंहिंजे करे चए थो अज़ाबी उसीबु बिही मन अशा व रहमती वसिअत कुल्ल शई। ऐं मुंहिंजी रहमत हर शइ खां वॾी आहे, हर शइ खां। ॾिसो ईमान ॿिनि शयुनि जे विच में आहे, बैनल खौफ वर रिजा। ईमान में उम्मीद भी हुजे, भव भी हुजे, उम्मीद भी हुजे। हजरत उमर साईं एक दफे फरमायो, अबा बुधो मुंहिंजो ईमान, जेकॾहिं अल्लाह ऐलान कयो क़यामत जे ॾींहुं त सभिनी माण्हुनि खे जहन्नम विझंदुसि हिकिड़े खां सवाइ, त मां उम्मीद कयां थो त उहो मां हूंदुसि जो बची जन्नत वेंदुसि। पर जेकॾहिं अल्लाह ऐलान कयो त सभिनी माण्हुनि खे जन्नत ॾींदुसि, हिकिड़े खे जहन्नम ॾींदुसि, त मां ड्रिजां थो मतां उहो हिकिड़ो मां न हुजां। चइबो त ईमान खौफ ऐं उम्मीद जे विच में आहे।